नवाब शाह जे भरिसां दरगाह है सखी जाम दातार उते मौजूद हैं। दरगाह सखी जाम दातार हूअं त सॼी सिंध जे हर शहर ऐं ॻोठ वाहण ऐं वस्तीअ में सूफ़ियनि ऐं सालकनि दरवेशनि ऐं बुज़ुर्गनि जूं दरगाहूं ऐं दर्सगाहूं आहिनि ऐं हर आशिक़ जे उतारे सां मुनसलिक को न को किस्सो ऐं कहाणी अहिड़ो आहे जेको खेसि ॿियनि खां मुनफ़रद बणाए थो। पर नवाब शाह खां 20 खनि किलोमीटर ओभर तरफ़ हिकु वॾी दरगाह सखी जाम दातार आहे जंहिंसां जुड़ियल ॻाल्हियूं पिणु सभिनी दरगाहनि खां निरालियूं आहिनि। अॼोकी वीडियो में अव्हांखे दरगाह जो मुकमिल सैर बि कराईंदासीं, उनजो मुकमिल अहवाल बि ॿोरींदासीं ऐं कुझु अहिड़ा मंज़र बि ॾेखारींदासीं जेकी अव्हांखे ज़रूरु हैरत में विझंदा। तंहिं करे मुकमिल वीडियो ज़रूरु ॾिसंदा। इहो तारीख़ 2 जुलाई 2022 छंछर जो ॾींहुं हुयो। सुबुह साण आसमान ते हल्का बादल हुआ ऐं वणंदड़ हवा हली रही हुई। मौसम ॾाढी दिलकश हुई, तंहिं करे सोचियोसीं त कंहिं तरफ़ घुमण वञिजे। बसि पोइ अशरफ, अयाज़ ऐं सदाम सां गॾिजी नवाब शाह खां 20 खनि किलोमीटर ओभर तरफ़ ते जाम साहब जे नंढड़े शहर पहुतासीं जिते सखी जाम दातार जी दरगाह आहे। हिन बुज़ुर्ग जो असुल नालो सैयद असगर अली शाह आहे जंहिंखे सखी जाम दातार जे नाले सां सॾियो वञे थो। चयो वञे थो त हीउ बुज़ुर्ग समन जे दौर सां तालुक़ रखे थो ऐं सिंध जे तमामु वॾे सूफ़ी ऐं क़ौम परस्त मखदूम बिलावल जो अहम ख़लीफ़ो हुयो। जीअं त समन खां हुकूमत खसींदड़ शाह बेग अरगून मीरा मोहम्मद जूनपुरी जो मुरीद हो जंहिं सिंध ते काह वक़्तु संसु मदद पिणु कई हुई। उन वक़्तु मखदूम बिलावल ऐं संसु ख़लीफ़नि मीरा मोहम्मद जूनपुरी सां गॾु शाह बेग अरगून जी पिणु मुखालफ़त कई हुई। तंहिं करे हिन पहिरियों ई त मखदूम बिलावल खे शहीद कराए छॾियो, पर उनखां पोइ हिन बुज़ुर्ग याने जाम दातार खे पिणु उन्हनि जे ई हथां शहादत नसीब थी। हिकु रवायत मूजिबि जाम साहब खां थोरो पंध ते संसु मदरसो पिणु हुयो जंहिंजा खंडरात पिणु मौजूदु आहिनि। पर जाम दातार ते आसपास जे माण्हुनि वटि संसु बारे में कुझु अलॻि ई किस्सा आहिनि। सभ खां पहिरीं अचो तव्हांखे दरगाह जो सैर कराइजे, उनखां पोइ उन सां मनसूब रवायतूं। हीअ दरगाह लॻभॻि शहर जे विच ते वाक़िअ आहे। तक़रीबन 30 खनि एकड़नि ते मुश्तमिल हिन दरगाह जे चोतरफ़ पुराणो क़ब्रस्तान आहे। दरगाह में दाख़िल थियण लाइ 2 तरफ़नि खां वॾा गेट आहिनि ऐं रवायती गेटनि वटां हिकु नंढी बाज़ार जिते पड़, मिठाइयूं ऐं मनियार जे सामान जा दुकान आहिनि। दरगाह में दाख़िल थिबो त वसी सहन आहे जंहिंजे चोतरफ़ नंढा कमरा आहिनि जेके ज़ाइरीन जी रहाइश लाइ आहिनि। छाकाणि त हिन दरगाह ते सॼी सिंध पाकिस्तान मां ज़ाइरीन अचनि था ऐं मेले जे मौक़े ते त हिंद मां बि माण्हू अचनि था, तंहिं करे रहाइश जो चङो ख़ासो इंतज़ाम थियलु आहे। उन वसीउल अरीज़ सहन खां अंदरि वञिबो त वरी हिकु ॿियो कुशादो अङण आहे जंहिंमें पिणु ज़ाइरीन जी रहाइश जो इंतज़ाम आहे। उन में दाख़िल थियण लाइ बि हर तरफ़ खां हिकु वॾो दरवाज़ो आहे। उतां ई हिकु दरवाज़ो दरगाह जे अंदरि तरफ़ खुले थो। अंदरि दाख़िल थियण सां अंदाज़ो थी वेंदो त दरगाह जो कमु ताज़ो ई मुकमिल थियो आहे ऐं तमामु सुहिणी ऐं वणंदड़ चिट साली थियलु आहे। सॼो ई शीशे जो कमु मुल्तान जे कारीगरनि जो थियलु आहे। शुरू में हीउ रोज़ो एॾो वॾो न हुयो, पर बाद में जनाब आसिफ अली ज़रदारी जे हुकुम ते हिन जी नएं सिर तामीर थी ऐं मथां सोनहरी गुंबज़ पिणु ठहिरायो वियो। उनखां पोइ हाणे मोहतरमा फरियाल तालपुर तरफ़ां उनखे वरी तामीर कराए रोज़े खे वधायो वियो आहे ऐं सोनहरी गुंबज़ खे पिणु नए अंदाज़ में ऐं नए रंग सां संवारियो वियो आहे। जंहिंमां साबित थिए थो त हिन ख़ानदान जो हिन दरगाह सां दिली लॻाव आहे। दरगाह जे कुशादे सहन में 2 दरगाहनि वांगुरु वणनि में धागा ऐं तावीज़ ॿधल नज़र अचनि था जेके नफ़्सियाती तौरु माण्हू जे वेसाह खे पाण ॾांहुं छिकनि था। उन्हनि सां गॾु घिंड ऐं चढ़ाव मौजूदु आहिनि जंहिंमां निकिरंदड़ टिन जो आवाज़ बि माण्हू ते अजीब कैफ़ियत तारी करे थो। कुझु ख़ाली जायुनि ते कबूतरनि जा वलर बि नज़र अचनि था। बाक़ी मुख़्तलिफ़ कुंडनि ऐं कमरनि में वेठल केतिरा ई सवाली ऐं मरीज़ ॾिसी ईअं लॻे थो त हीअ हिकु दरगाह घटि ऐं हिकु इस्पताल वधीक नज़र अचे थी।
जिते हर मरीज़ जा पंहिंजा ॾुख ऐं तकलीफ़ूं आहिनि त उन्हनि जे छोटकारे लाइ पंहिंजूं पंहिंजूं उमेदूं आहिनि। उन ई सहन में वेठल हिकु मरीज़ ॿुधायो त दादा तव्हां किथां जा आहियो? हैदराबाद हैदराबाद। हैदराबाद का ॿाहिरां कहिड़े पासे? हटड़ी शहर हटड़ी शहर। सही सही। कहिड़ी माना तव्हां बास खणी आया हो का? न बास वाला खाने का पेट की तकलीफ़ आहे। हाँ पेट भरजे थो पए इन ख़्याल में आया आहियूं दवाऊं करे करे जॾा थी पिया आहियूं। माना साईं ख्वाब में ईंदो आहे? छा बम ख्वाब में ईंदो आहे पोइ ॿुधाईंदो आहे का? सही ख़्वाब सही। में नज़र में ॿुधाईंदो। अच्छा दरगाह जे बारे में तव्हांखे ख़बर आहे त हीउ साईं असुल किथां जो आहे, कीअं आहे? साईं इहा ख़बर इहा ख़बर नाहे। दरगाह खां ॿाहिरि तमामु पुराणो ऐं वसी क़ब्रिस्तान आहे, जंहिंजी इन्फरादियत इहा आहे त मुख़्तलिफ़ वणनि हेठां रलियुनि कखनि ऐं काननि सां नंढियूं झूपियूं ठहियल आहिनि, जिन में अक्सर चरिया ऐं मरीज़ ज़ंजीरनि में ॿधल आहिनि। हिन दरगाह जी इहा सुञाणप आहे त सालनि खां ज़हनी मरीज़नि खे संदुनि वारिस हिते वठी अचनि था ऐं ज़ंजीरनि में ॿधनि था। संदुनि चवणु आहे त हितां जा रखवाला ज़ंजीर खे तालो हणी चाबी खणी वेंदा आहिनि ऐं जॾहिं मरीज़ ठीकु थींदो आहे त तालो पाणी खुली वेंदो आहे ऐं मरीज़ पाणी दरगाह ते वञी दुआ घुरंदो आहे। 5 साल हिते वेठे 5 साल थिया आहिनि। ईंदा वेंदा आहियो? वरी वेंदा हलिया वरी ईंदा आहियो? ठेस छा थो अमा? ठेस छा थो? शिकायत कहिड़ी अथसि? विढ़ंदो आहे? तव्हांखे का ॾस ॾिनो या अॻु में ईंदड़ आहियो? हितां के त ॾींहंनि में ठीकु थी वञनि था, के महीननि में ऐं कनि खे वरी सालनि जा साल लॻी वञनि था, पर अञा ताईं संदुनि तक़दीर जा ताला न खुलिया आहिनि। आयो अमा हिते? अच्छा घणा? माशाअल्लाह। मरीज़नि ऐं संस वारसनि जे एतिक़ाद ऐं अक़ीदे खे ॾिसी ॾाढी हैरानगी थिए थी त साइंस ऐं टेक्नोलॉजी जे हिन दौर में बि माण्हू अहिड़ा भटकियल वीचार रखनि था। हिकु औरत ॿुधायो त मूंखे औलाद न हुयो, पर कुझु साल अॻे हिते अची दुआ घुरण खां पोइ मूंखे औलाद थियो आहे ऐं हिन वक़्तु 8 ॿार आहिनि। उते दुकान हलाईंदड़ हिकु हमराह त साईं जे करामतनि ऐं किसनि जूं एतिरियूं त हैरान कंदड़ ॻाल्हियूं ॿुधायूं जो असां खेसि ॾिसंदा ई रहिजी वियासीं। साईं शहीद थिया आहिनि, करबला में तीर लॻो आहे त खीर वियो आहे, वरी हिते शहादत थी आहे पंहिंजो गुपचाणनि जे भरिसां तकियो सॾिबो आहे। कारखानो अथव हिन पासे, हिकिड़े पासे मुक़ाम अथव मासूमनि जो मुक़ाम सॾिबो आहे। हा हिकिड़ो उते तीर लॻो आहे, खीर वियो आहे। हिते सीर आई आहे त बि खीर वियो। अच्छा पोइ माण्हुनि खे ख़बर पई आहे त हीअ सखी जाम ॾाता। हिते बि साईं जा मौजूज़ा आहिनि। कंडी में कुंदरी हणी पाणी कढियो त हीअ सॼो सिम अॼु ताईं लॻो पियो आहे। ठीकु आहे, शहर में 2 मंज़िला जाइ न ठहंदी आहे। अच्छा हा, अगरि कंहिं सैयद बि ठाराई त उहे असांजे अखियुनि जे साम्हूं 3 भाइर आहे, उहे रोईंदा रोईंदा मरी विया। उन्हनि खे हिकिड़ो ई गुफ़्तो चयो, कंहिं माण्हू अची त तोखे अॼु खां पोइ औलाद न थींदी ऐं इहा मिल्कियत ॿिया खाईंदा। हिन दरगाह जे चौतरफ़ के ई उतार आहिनि, जिन में नंगर न्याज़ हलंदो रहे थो। चयो वञे थो त रोज़ानो हिते सुखा आणींदड़ माण्हू पाण सां ॿकर ऐं ॿिया जानवर आणनि था, जंहिं करे इहा चवणी पिणु मशहूरु आहे त हिते कॾहिं बि काती सुकंदी नाहे। हिन बुज़ुर्ग सां मनसूब संस तकिया पिणु केतिरनि इलाइक़नि में मौजूदु आहिनि, जिन मां हिकु तकियो नवाब शाह खां सांघड़ वेंदड़ रोड ते गुपचाणी स्टाफ वटि मौजूदु आहे। हिकु रिवायत इहा बि आहे त हिन बुज़ुर्ग खे गुपचाणीअ वारे तकिए वटि शहीद कयो वियो हो, पर संस वसियत मुताबिक़ संस लाश हिकु ॾाचीअ ते रखियो वियो हो। ॾाची ते साईं जी जेॾी महिल शहादत थी आहे न, इन खां अॻु में साईं उते पंहिंजी फुकरा खे चई छॾियो आहे त मां शहीद थींदुसि, पोइ मुंहिंजो लाश ॾाची ते रखी छॾिजो, पोइ जिथे वञी ॾाची बीहंदी मुंहिंजी जाइ उते ठहंदी। ऐं उहा ॾाची इन ई हंधि अची वेठी जिते संस मौजूदह दरगाह आहे। उन करे दरगाह में हिकु हंधि उन ॾाचीअ सां मनसूब हिकु क़बर पिणु आहे। उन ई दरगाह में हिकु नंढे रोज़े में 2 भाइरनि क़ाइम अली शाह ऐं मुराद अली शाह जूं क़बरूं पिणु, जंहिंजे बारे में इहा रवायत आहे त इहे 2 बुज़ुर्ग अॻु में ई हिते दफ़न थियल हुया ऐं माण्हू पंहिंजनि मुरादुनि माणण लाइ संदुनि क़बरनि ॿाहिरां 7 फेरा ॾींदा हुआ। पर साईं ॼाम ॾातार जे अचण करे इहे थोरा मायूस थिया त हाणे असां वटि केरु ईंदो।
तंहिं करे साईं जन हुकुम कयो त मूं वटि ईंदड़ हर माण्हू अॻु में इन्हनि जो दीदार कंदो ऐं पोइ मुंहिंजी दरगाह में ईंदो। हिन खे शहीद करण वारी भला कहिड़ी क़ौम जी मिसाल? कोराई क़ौम अथव, उहा हिते पूर्वी न आहे हिन मुक़ाम। हिन दरगाह जे बारे में हिकु रिवायत इहा बि आहे त हिते कोराई ज़ात जा माण्हू दफ़न न कया वेंदा आहिनि छाकाणि त साईं जी शहादत में उन ज़ात वारा शामिल हुया। त कोराइनि साईं खे शहीद कयो। हा हा हिकु रिवायत इहा बि आहे त हिन शहर में का बि जाइ डबल स्टोरी न ठहंदी आहे। जेकॾहिं को बि 2 मंज़िला जॻह ठाहिण जी कोशिशि कंदो आहे त नुक़सानु खाईंदो आहे। मुंहिंजो अली ॾिनो नालो आहे, मां रिंद आहियां, हितां लक़ब डॉक्टरी जो मिलियल आहे, डॉक्टर अली ॾिनो। उनखां सवाइ हिन दरगाह जी इहा बि इन्फरादियत आहे त महीने जे हर सूमार ते हिते नड़ बैत जी महफ़िल पुराणे दौर खां थींदी रहंदी आहे जेका ॿियनि दरगाहनि ते घटि आहे। हिन दरगाह जे नाले सां इहा बि रिवायत मनसूब आहे त गुज़िरियल केतिरे ई अरसे खां हिकु ॾाहिरी फ़क़ीर पंहिंजे घरां मानी तयारु कराए दरगाह में अची फी सबीलिल्लाह विरहाईंदो आहे। असां हिकिड़ो सवाल तव्हां खां पुछूं, हीअ जेके हीअ ॿधा पिया आहिनि हा साईं, इहे माना असां हिकिड़े खां पुछियासीं तूं चऊं 5 सालनि खां हिते ॿधो पियो आहे, हिते तव्हां हितां जा आहियो त हीअ भला मटिजनि बि था या? जेके मुंहिंजी अखियुनि जा नज़ारा ॾिठल अथव न, हिते के ईअं हूंदा अथव, हिकिड़ो बाक़ाइदा स्ट्रेचर में लाश खयूं पिया अचनि, जीअं भाउ हुनजो रोईंदो पियो वञे, मां परे पासे दुकान ते पेज ते मज़दूरी ते वेठो हूंदो, जेॾी महिल वॾे अलम जे भरिसां पहुता त माना ट्रिप ॾेई उथी वञी अलम खे चुंबड़ियो ऐं नारा आणणु शुरू कई हली हली। कई ॿधल हूंदा आहिनि, के हिकिड़े ॾींहुं ॿधंदा आहिनि, मालिक बदनानी आई वठी मालिक ईंदा, ॿधंदा फ़क़ीर, ठीकु आहे, तालो खोलंदो पाण खुलंदो? हा पाण खोलंदो, हा तालो पाण ई खुलंदो आहे। अच्छा हा साईं, हेड़ी संदर हेड़ी थुली संदर भले जेको कहिड़ो आहे तालो सो हुजे, तालो तालो न खुलियो आहे। अच्छा। तालो न खुलियो आहे, संदर टुटी पई आहे, पाण जंहिंखे ट्रैक्टर बि न अमर थींदो आहे, अमर थींदो आहे न, अमर थींदो आहे त तालो खुली ईंदो आहे ऐं ॿधंदा अची वञनि फ़क़ीर। अच्छा हा उहो माण्हू जेको खुलंदो आहे न, वरी उनजी बि माना छा आहे न, उहा बि असां ॾिठो आहे पंहिंजे अखे, मां उहो बि तव्हांखे ॿुधाए छॾियां। जीअं तालो खुली वियो न त उही कंहिंसां ॻाल्हाईंदो बि न, डायरेक्ट हलियो वेंदो अंदरि ज़ियारत करे, अच्छा पंहिंजो घर हलियो, माना जीअं तालो खुलंदो त पाण हलियो वेंदो? पाण हलियो वेंदो अंदरि ज़ियारत ते। दरगाह जे बारे में उते मौजूदु आम माण्हुनि जा वीचार पंहिंजी जाइ ते, पर लिखिया पढ़िया माण्हू उन जे बारे में कुझु अलॻि ई सोच रखनि था। सदाम साईं, तव्हां हिन दरगाह ते बीठा आहियो सखी जामदाता ते, तव्हां हिन दरगाह खे ॾिसी, आसपास माहौल खे ॾिसी तव्हां छा था सम्झो? साईं मां पहिरियों दफ़ो हिन दरगाह ते आयो आहियां ज़िंदगी में, मूंखे ॾाढो हुयो शौक़ु, अॼु तव्हांजी महिरबानी सां अॻिते सांगण वञण जे करे तव्हां हेॾे वठी आहियो। हिते मूंखे ॾाढी मायूसी थी आहे ऐं जेको असुलु सिंध जो जेको माण्हुनि जी सोच जो जेको आईनो आहे उहो हिते नज़र आयो आहे, जेके चरिया ॿधा पिया आहिनि वणनि सां ऐं खबड़नि सां कब्रिस्तान में। मुंहिंजे ख़्याल में सखी जामदातार बुज़ुर्ग जेको बि हुयो, जंहिंजी हिस्ट्री जी मूंखे तेॾी ख़ासि ख़बर कान्हे, उहो ईअं न हूंदो पंहिंजे प्रैक्टिकल लाइफ, उहो ईअं न हूंदो। ऐं असां सिंध में हमेशह जेके बि इहे वली बुज़ुर्ग इनकलाबी माण्हू रहिया आहिनि, उन्हनि में कुझु जा नाला जीअं मखदूम बिलावल थियो, सूफ़ी शाह इनायत शहीद थियो, या शाह अब्दुल लतीफ़ भिटाई थियो, सचल सर मस्त थियो, इहे जेके बि अज़ीम शख़्सियतूं हुयूं, इहे प्रैक्टिकल लाइफ में माण्हुनि खे मुतासिर कयो, जेके अॼु ताईं उन्हनि जूं ॻाल्हियूं यादि आहिनि, उन्हनि जी प्रैक्टिकल लाइफ जे करे। ईअं कोन्हे त को दरगाह ते वेही उते झूमर हणो या हीअं कयो या कंदलो ॾियो, उन सां तव्हांखे का न्याय मिलंदी, को वरनाव मिलंदो, को तव्हांखे जागो करण सां को कुझु मिलंदो। उन्हनि जे फ़िक्र खे वठणु खपे। सूफ़ी शाह इनायत शहीद खे असां पाण शहीद कयो हिते ई, मखदूम बिलावल खे फतवा हणी असां पाण शहीद करे, पोइ उनजी जेका क़बर हुई उनखे असां दुकानु खोले छॾियो, ऐं उहे ई माण्हू हीअं लॻभॻि उते हूंदा जन दुकानु खोलियो आहे, उन क़बर ते दुकान बि हूंदो, उते पेटी बि हूंदी, उते ॿिया माण्हू बिज़नेस बि कंदा हूंदा। इहा हिकिड़ी माना हिकिड़ो असां कारोबार उनखे हलायो। पर हिन दौर में बि जेकॾहिं ओड़े क़िस्म जा इनकलाबी सोच रखण वारा माण्हू हूंदा, उनखे असां नापसंदि कंदासीं, पर जॾहिं मरी वेंदा त वरी असां उन्हनि ते ई साॻई उहे क़बरूं उनखे पूॼे, उनखे दुकानु ठाहे उते वेही रहंदासीं। सो इन्हनि ॻाल्हियुनि ते थोरो गौर करणु खपे असांखे, सच बि ॻाल्हाइणु खपे। अलाह साईं असांखे साञाए ॾींदो, इल्मु ॾींदो। दोस्तो, हिन दरगाह जे बारे में मिलियल ॼाण अव्हां सां शेयर कंदे सिर्फ़ु एतिरो चवंदासीं त
इहे दरगाहूं प्यार ऐं अमुन जो मर्कज़ आहिनि। सिंध जी तारीख़ ऐं तहज़ीब जो ज़िंदह मिसाल आहिनि। पर अफ़सोस सां चवणो पवे थो त कुझु माण्हुनि पंहिंजे ज़ाती मक़सदनि हासिल करण लाइ इन्हनि दरगाहनि खे ग़लति रंग सां पेश कयो आहे, जंहिं करे इहे दरगाहूं शऊर ऐं उत्साह ॾियण जे बजाइ वहम ऐं वेगाणप वंडे रहियूं आहिनि। तंहिं करे हुकूमत सां गॾु साञाह वंदनि ते पिणु फ़र्ज़ु आहे त हिननि दरगाहुनि जी असुल हक़ीक़त ते तहक़ीक़ करे अवाम खे सही आगाही फ़राहम कई वञे। स्क्रिप्ट ऐं आवाज़ सियाल हयात। अहिड़ियूं मालूमाती ऐं तफ़रीही वीडियो ॾिसण लाइ ॾिसंदा रहो मुंहिंजो YouTube चैनल अदबी रंग।